बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंतहाई शुक्रगुज़ार आहियां थोरे तो या मुंहिंजे भाउ अतीक उमरान समूह जो जे हमेशह पंहिंजे ॿ शहज़ादनि जॾहिं महिमान ईंदा आहिनि उनजी पूरी सिंध में शानदार मेज़बानी जो फ़र्ज़ु अंजाम ॾींदो आहे। ऐं अॼु सच पुछो त वधीक मूंखे ख़ुशी थी त हिन पाण अकेले सिर हेॾो हेॾो प्रोग्राम रखणु एतिरा दोस्त गॾु करणु उहो सिर्फ़ु दिलि जे जेको दिलि वारो माण्हू हूंदो आहे उन लाइ गॾु कमु आहिनि। साईं नूर मोहम्मद सुमरो असांजो वॾो आहे मोहसिन आहे। हक़ीक़त में इहो फ़र्ज़ु सिटी वारनि ते हो त साईं खे रोके न पहिरीं पाण प्रोग्राम कंदा इख़लाक़ न ईअं हो पर साईं अतीकुर रहमान सभिनी खे मल अदा मारे वियो बदीन सिले पूरे खे मुंहिंजे खे सलाम आहे। मूंखे ॿ ॾींहं पहिरीं फ़ोन कई हक़ीक़त में सच पुछो त मुंहिंजी तबियत बि सही न आहे ऐं आउं हिकिड़े अहिड़े कम ते लॻल आहियां जो इंसानी ज़िंदगी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे त हिकिड़ी मुंहिंजी ख़्वाहिश आहे त उहो कमु जल्द खां जल्द थिए पर साईं जो हुकुम हो कराची में हाणे आउं शिफ्ट थी वियो आहे कराची में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जे प्राइम मिनिस्टर जा जेके ॿ अहम मसइला उहो त ज़िंदगी मसइलनि जो नालो आहे हिकिड़ा तव्हां हल कराईंदो ॿिया पैदा थींदा उनजे लाइ कराची उहो अॻिते जी तव्हांखे ॿुधाईंदो पर साईं जो हुकुम हो मुंहिंजो दोस्त बि आहे मुंहिंजो भाउ बि आहे मुंहिंजो वॾो बि आहे। तमामु सिंध में अहिड़ा तमामु थोरा माण्हू हूंदा आहिनि जेको बिना लालच जे न को हिनखे उहो त मां कमाइणो आहे मूंखे ख़बर आहे पर हिन इहो ज़रूरु कमायो आहे त पंहिंजा दोस्त ठाही आहिनि पंहिंजी इज़त ठाही आहे। साईं अतीकुर उन सोने खे मुंहिंजो सलाम आहे। साईं नूर मोहम्मद ख़ुशि नसीब हुयो साईं इहसान ख़ुशि नसीब आहे त अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे सर्विस जा 60 साल पूरा करे ख़ैर ख़ूबी सां खात खे अलविदा कयो ऐं तव्हां ख़ुशि नसीब माण्हू हुयो जो तव्हांजे माने में दोस्तनि अहिड़ी तक़रीब रखी आहे न कई वीचारा उस्ताद रिटायर थी विया आहिनि पर मूंखे हिकिड़ी शइ मातरी तलके जी सुठी लॻंदी आहे त हिन जे तलके में जेके यूसी वाइस के उस्ताद रिटायर थींदा आहिनि आऊं ॿ 3 प्रोग्राम में आहियूं आहियां हे उन जा प्रोग्राम कंदा आहिनि हीअ सुठी ॻाल्हि आहे ऐं इहो सभिनी खे करणु खपे त असांजा इहे वॾा आहिनि जेके असांजा सीनियर 60 साल में रिटायर था कनि असांखे उनजी इज़त करणु असां ते फ़र्ज़ु आहे। कुझु ॾींहं पहिरीं किथे प्रोग्राम हुयो कराची में प्रोग्राम हो उते डायरेक्टर बि वेठल हुआ ड्रीव बि वेठल हुआ त बेस्ट टीचर एवॉर्ड जेको उस्ताद जे तनज़ीम जे तरफ़ विरायो उते मूं डायरेक्टरनि खे चयो उते सिविल सोसाइटी जा माण्हू मुंहिंजो इहो त तव्हां ते फ़र्ज़ु आहे ऑफिसरनि त जेके उस्ताद खे हिन ॾींहुं मुनासिबत तव्हां भेटा पेश करियो पर उस्ताद तनज़ीम जा दोस्त उहे प्रोग्राम कंदा उनखे शाबस हुजे पर हे एॾो वॾो अलवियो आहे हिन मुआशिरे जो त उस्ताद ते तनक़ीद त हर को माण्हू करे थो पर जॾहिं उनजे खे इज़त ॾियण जो मौक़ो हूंदो आहे पर उनजो केरु बि साथ कोन न ॾींदो ऐं उस्ताद वीचारा शाबस हुजे पंहिंजो पाण था प्रोग्राम कनि। साईं नूर मोहम्मद सां मुंहिंजो एॾो वॾो को पुराणो वास्तो कोन रहियो आहे। साईं मीर बहादुर टालपुर पारां ॾिन असांखे पाण मञी इहा साईं सुखड़ी आहे पर साईं नूर मोहम्मद वॾो ख़ुशि नसीब माण्हू थो हक़ीक़त में त हिन जा औलाद हिन जो नेकी इंसान आहे औलाद हुनजो सुठी नौकरियुनि में आहे ऐं दीनदार घराणे जा माण्हू आहिनि पाण बि सखी मर्द आहे ऐं पंहिंजे पेशे सां अक्सर असां कराची मुंहिंजे ही बदीन जे उस्तादनि जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते असीं पाण में गॾु हूंदा आहियूं। हाणे साईं मंज़ूर बि इन में घणो एक्टिव आहे त साईं हमेशह उस्ताद जे लाइ हर वक़्तु कम में रहंदो आहे
माना साईं मीर बहादुर त कोन सॾाए पर साईं उन जो जेको जानशीनी जो सुठो किरदारु अदा कई, इन में को शक कोन्हे। हाणे दोस्तनि जा नाला वठो, जो नाला इलाही लिखी वठो या ऐं जे न वठां त महिरबानी करे दिलि में न करे। इंतिहाई क़ाबिलियत राम मुंहिंजो मोहसिन साईं अतीक रहमान सोलंकी असांजो मेज़बान आहे। ॿियो संदसि जोड़ीवाल साईं मीर हसन, इंतिहाई मुंहिंजो मोहसिन, मुंहिंजो वॾो असांजो दोस्त बि आहे, असांजो वॾो भाउ। 2018 ते जॾहिं सदजा उस्ताद बिलावल हाउस पंहिंजे हक़नि जे लाइ एतिजाजी धरणो करे पियो आहे, हिनखे धकु लॻो, ॿ रातियूं ॿ ॾींहं इस्पात में बेशो हुजे मरी वियो। इहो मर्द कलंदर थो, मुर्शद थो सफ़ा। मुंहिंजो भाउ फैज़ुल्ला निज़ामणी साहिबु, मूंखे हुनजो ॾाढो हाणी किरदारु सुठो थो लॻे, सभिनी खे साइड करे थो हले ऐं तमामु थोरा एतिरा माण्हू हूंदा आहिनि जेके ॿियनि कान जीअंदा आहिनि। हाजी रमज़ान जेका हींअर तहज़ीक हली न, इन में पंहिंजो तमामु बहितरीनु किरदारु अदा कयो, इन में को शक कोन थो थिए। ऐं मूंखे सलाम थो पेश करियां असांजो वॾो साईं फारूक आमकानी। असां जॾहिं बदशाह खां लांग मार्च कयो, सच पुछे त भतीन वारनि जो कसी आहियां। जॾहिं बदशाह खां निकितासीं त रोज़ानी ये भतीन जा उस्ताद मीर बहादुर साईं इम्तियाज़ जेको मुसलसल गॾु हूंदो, ऐं राति जो जॾहिं थकी पवंदासीं न, राति जो इंसान पंधु करे थो थके थो पए त राति जो इम्तियाज़ वीचारो असांखे राग ॿुधाए राति बख़्शींदो। अलाए कंदो त इम्तियाज़ उमरण जा ॾुख न ईंदा, रब कंदो त इनशाला। मुंहिंजो भाउ हनीफ़ निज़ामणी दिल्ली मटिया जो साबिक़ा सदर, हाणे ओतिरो केर बि कोन थो। हिकिड़ी शइ तव्हां सिंध जे उस्ताद जे अॻियां अर्ज़ु कंदो था त बाबा हाणे उहिदा पूरा ते सभु सोकाल कोर्ट नोटिस कढी ॾियो, इलेक्शन जी तयारी करियो, पोइ अॼु थिए या सुभाणे ते कॾहिं बि थिए। हाणे हरू भरू उहिदेदार उहिदा ते कढी साईं गुल मोहम्मद हमू पुटु उहो मर्द कलंदर थियो। जे सॼी पुछो त ॿ दफ़ा सिंध जे प्राइमरी उस्ताद जो जेको लांग मार्च कयो, उन जी जेका तारीख़ी मेज़बानी आहे न, मटियारी ज़िले जे उस्तादनि खे साईं गुल मोहम्मद खे मुंहिंजे ॿिन्ही हथ सलाम आहे। जेको अॼु असां सुरूस कला असांखे मिले पियो न, उहो हिन मर्दनि जे करे थियो, मतिलबु मिले पियो असांखे। हाणे नई सिर सां तकिर था करियो, साहिबनि खे मुबारक ॾिनीसीं। हाणे कुझु सुवालनि जवाबनि जो जेको तव्हां दोस्त मूंखां करे मुंहिंजो तव्हांखे जवाबु ॾियणो फर्ज़ु आहे। मूंखे तव्हांखे लॻी आहे, मूंखे सम्झा थो, छो त आख़िर में जेको माण्हू ईंदो आहे उन सां इहो हशर थींदो आहे। पर हाणे मजबूरी आहे, कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेको अॼु मस हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे त तव्हांजे अॻियां सॼी सिंध जीअं ॿुधे पई असांखे, त उनखे जे ॼाण पवे। मूं पंहिंजी नौकिरी, मूंखे 90 में नौकिरी मिली, 93 में आऊं सिंध जे प्राइम उस्ताद जी तरनीम पेट्रोल जो इलेक्शन कटी ज़िले जो तनक़ीद सदर थियुसि, तॾहिं तिलकोटन मोहम्मद खान हो। उन ॾींहं खां वठी करे अॼु जे ताईं सच पुछो बख़ुदा मुंहिंजो महबूब मुंहिंजो मोहसिन उस्ताद रहियो आहे हमेशह। मूं कोशिशि कई आहे पूरी हयाती जेको सरस हली वई आहे त सिंध जे प्राइमरी उस्ताद जे ॾुख में सुख में उन जी ख़ुशहाली जे लाइ जदोजहद करियां। पोइ हाणे ज़िंदगी में सभु शयूं मिलणु नामुमकिन आहिनि, पर कुझु अहिड़ियूं शयूं मूंखे फ़ख़्रु आहे इन शइ ते की अहिड़ियूं बि शयूं असां अॼु जदोजहद जे करे मिलियूं, या मूंखे खणी छॾियो जेके मूंसां गॾु साथी हुआ उन जी जदोजहद जे करे मिलियूं। उन में पहिरीं सिंध जे प्राइमरी उस्ताद खे 78 साल गुज़री विया अथव। पाकिस्तान ठहियो हुनखे 78,000 गुज़री विया आहिनि, पर सिंध जे प्राइमरी उस्ताद जो सर्विस स्टेकर मुस्तक़बिल अॼु ॾींहं ताईं को बि कोन अथव, न कोई हुयो आहे। 78 सालनि में हेतिरा उहिदेदार आया, हेतिरा उहिदेदार विया, वॾा नाला ॿुधाईंदो, फलाणो शेर अलाए कहिड़ा नाला, फलाणो ख़ात्म, फलाणो फलाणो, पर फलाणे अॼु ॾींहं ताईं सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे सर्विस स्टेकर पंहिंजी सुञाणप पंहिंजो मुस्तक़बिल न ॾियारियो। सिंध जो प्राइमरी उस्ताद हमेशह 9 ग्रेड में या 10 ग्रेड में रिटायर थींदो। जॾहिं असांजे साबिक़ा असांजी तंज़ीम दोस्तनि तहरीकूं हूंदा आहियूं, असांखे जेको शुरू स्किल मिलियो न उहो बि शर्तिया मिलियो, माना अहिड़ो मिलियो त मिलण जहिड़ो हो ई कोन।
मूंखे 2017 में ज़ोरी पटको ॿधायो थो सिंधी जो सदर ई मां छॾियो वरी मूंखे ख़बर आहे त सिंध जी सदारत केॾी वॾी ॾुखी आहे केॾो वॾो असीम उहिदो आहे उन सां निभाइण जे लाइ पंहिंजो रत सत माण्हू खे ॾियणो पियो थो बहरहाल असांखे ज़ोरी पटको ॿुधायूं जॾहिं पटको ॿुधायो मूं चयो त हाणे झेड़े जे लाइ सिंध जा उस्ताद तयारु थियो पोइ भट शाह खां शांता तकिर हूं ढेग थी वञे भट शाह खां कराची ताईं जॾहिं असां दोस्त ते अलाए केरु तकिर करियो त हाजी तूं कंहिंखे मई कोन थो तूं धड़ाबंदी कई आहे तूं छा वरितो आहे तूं कराची असांखे 3 दफ़ा घुरायो बाबा तव्हां त 3 दफ़ा कराची आहियो पर मूं मुंहिंजे हिन पेरनि 1000 किलोमीटर सॼे उस्ताद जे हक़ जे लाइ पेर पुथूं कया आहिनि मूंखे पेटाब रतायो आहे मूंखे पेशाब रतायो आहे तव्हां 3 दफ़ा इहे छा कयो तव्हां वटि सिर्फ़ु छॾियो असां खां पुछो ससुई पंहिंजे महबूब खे पछण जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ी राति बरातियूं पंधु कयो ख़ुदा जो कसम आहे मूं त महीने जा महीना पंहिंजा बचा छॾिया पंहिंजा घर छॾिया हिन उस्तादनि जे लाइ पंहिंजे घरां ईअं न कंहिंखे धंधो वरितो या कंहिंखे खड़ा वरिती न पंहिंजे बचनि जे रोज़े मां लखों रुपया ख़र्च करे भट खां कराची ते पैदल लांग मार्च कयोसीं ऐं अकेले सां कुझु कोन्हे पर उन लांग मार्च अहिड़ी हिकिड़ी तारीख़ ठाही 5 जे तारीख़ में सिंध जे प्राइमरी उस्ताद जे तारीख़ मां था 78 साल में वॾा चौथा गुज़रिया थो वॾा लीडर गुज़रिया थो अला उन्हनि छो कोन पंधु कयो अॻे वॾा चवंदा आहिनि त पंध खां माण्हू कुते जे वात में चङो आहे पंधु ॾाढो ॾुखियो आहे जॾहिं पहिरियों दफ़ो असां भट शाह खां कराची ते लॉन्ग मार्च कयो त काफ़ी दोस्त मूंसां गॾु जेको मुसलसिल पंधु में रहिया पोइ ॾाढी उनखे तकलीफ़ ईंदी जॾहिं मूं ॿिए दफ़ा बेनज़ीर साहिब जे माज़र खां कराची ताईं जेको 700-800 किलोमीटर पंधु कयो तॾहिं मूं अकेले सिर कयो छो त मूंखे ख़बर हुई मूंसां गॾु जेको हलंदो मरी वेंदो ॾियो ॾाढो ॾुखियो आहे पंधु ॾाढो ॾुखियो आहे गर्मी हुजे ऐं मुसलसल ईअं न त को माण्हू ठगी करे के गाॾी में वञे इहे ॿई लॉन्ग मार्च उहो आहे जंहिंमें असां हिकु विख बि गाॾी में न वेठासीं दादा ही आहे तव्हां दोस्त चओ था ॾुख थो पइजे न जेको हिते ज़ुल्म इहो आहे जेको ठगी आहे न जेको पढ़ी वरी माण्हू आहे न ख़ुदा जो कसम माण्हू हुनखे चङो लॻनि जेको पंहिंजे घरां ग़रीब ख़र्च कंदो हींअर सिंध अंदरि SCR ते अहिड़ा इलाही उस्तादनि ख़ुदा जो मूं ॾिठा बि न अहिड़ियूं इलाही फीमेल टीचरूं जिन मूंखे फ़ोन ते चयो अदा असां त ज़ुल्म आहे असां औरतूं वञूं कीअं वञी सघंदो थी हेॾो परे ऐं असांजो कमु आहे कोशिशि कनि असांजो कमु आहे हाणे कमु अॻियां थिए न थिए जेकॾहिं सिंध जा 1.25 लख उस्ताद अॼु ॿुधी छॾियो जेकॾहिं सिंध जा 1.25 लख उस्ताद पंहिंजो फर्ज़ सम्झी मूंसां गॾु कराची में थलणो वञनि ख़ुदा जो कसम हिकु ॾींहुं अंदरि सभु मसाला थींदा पर वक़्तु इहा आहे त केरु निकिरण जे लाइ तयारु न हूंदो आहे इहा इहो पाणी वञी कंदा पोइ जॾहिं स्टेज ईंदो ईंदा आहिनि त चवंदा असीं 4 दफ़ा आयासीं त तव्हां छा कयो असीं रोज़ मरूं था असीं रोज़ जीऊं था सुबुह जो 8 बजे वञूं था सेक्रेटरीट में वरी मोटूं था 10 दफ़ा लिस्टूं ॾिन पहिरियों दफ़ो ही अल्हम्दुलिल्लाह STR हुई उन मुंहिंजे मिनिस्टर साहिब ऐं सेक्रेटरी साहिब खे मूं सम्झायो साईं हीउ ज़ुल्म आहे हीउ तव्हां ते वॾो ऑफिसरनि जे महफ़त तव्हां ते वॾो हिकिड़ो इल्ज़ाम थो लॻे ऐं मूंखे ॾिसो ख़ुशी इंसान कंहिंखां कोन हूंदो आहे अलाह पाक असांखे पैदा आहे उन हुकुम आहे त 5 वक़्त नमाज़ पढ़ो असीं पढ़ंदा आहियूं नथा पढ़ूं त इंसान कॾहिं बि हाल में ख़ुशि न आहे रहंदो मूं कोशिशि कई हींअर नाला कोन थो खणा थिए काफ़ी सिंध अंदरि उस्तादनि जिनजी STR त जेके तकलीफ़ में हुआ न इलाही असां उनखे वापसि कराए सोड़ो त मौजूदु आंदो कॾहिं बि न कंदो आहे हीउ फलाणो सिफारिश कल्चर आहे न इहा सेक्रेटरी साहिब खे ख़बर आहे मिनिस्टर खे ख़बर आहे त हाजी बदली ते कोन कंदो कंहिंखां पैसो कोन वठंदो
कंहिंखां रिश्वत कोन वठंदो उन जे करे अलाह पाक इज़त कई सेक्रेटरी साहिब सभु असांखे बदिलियूं जेके असां पढ़ायो आहे उस्ताद उनखे सभिनी खे वापसि करायो आहे को हिकिड़ो त को रहिजी वियो हुजे त वलालम जॻहि मिलिया ऐं इनशा हाणे बि ऐं जज़्बात में अची अहिड़ो ऐलान कोन कंदुसि हींअर जेकॾहिं किथे बेवाजिबी थी आहे मूं उन ॾींहुं मिनिस्टर साहिब खे गुज़ारिश कई सेक्रेटरी खे जी साईं हीअ त ज़ुल्म आहे हीअ एसटीआर कोन थी हीअ त तइलीम खे तबाह थी हुई त पहिरियों दफ़ो मिनिस्टर साहिब हींअर डायरेक्टर खे चयो दादा स्कूल मूंखे खोले ॾियो ऐं सुठा प्रोपोज़ल ठाहे ॾियो उन मीटिंग में आउं वठंदो हुयुसि पर हाणे डायरेक्टर ऐं DO थी उहो त हाणे अलाह हिदायत ॾिए छा कंदासीं उन ते हिकिड़ी कमेटी ठही आहे उन दरख़्वास्त वठनि पिया ऐं मूंखे बि आउं बि गुज़ारिश कंदुसि सेक्रेटरी साहिब खे इनशा आप तक़रीबन हाणे रोज़ या ॿिए ॾींहुं चौथे ॾींहुं मुंहिंजी मुलाक़ात थींदी रहंदी आहे जेके हिकिड़ो ॿ अहम कम जेके हलनि पिया उन ते त इनशा मुंहिंजी कोशिशि हूंदी जिन सां बेवाजिबी थी आहे हाणे बाक़ी जेको घर खां 10 किलोमीटर परे वियो आहे स्कूल खुलियो यार इन्हनि जे लाइ आम को सिफ़ारिश कोन कयोसि तव्हां न कजो पर जेके हक़ीक़ी जिन सां बेवाजिबी थी आहे असांजी भेनरूं हुजनि या असांजा ॿार हुजनि ऐं ख़ासि तौर ते जेके इश्तिहार जी पॉलिसी आहे 50 साल खां मथे जेको उस्ताद हूंदो उनखे बदिली न करूं हिकिड़े तरीक़े खां ॿिए तरीक़े में बदिली न करूं डिसेबल उस्ताद आहे उनखे बदिली न करूं जेके फीमेल टीचर्स आहिनि उनखे सहूलियत आधार बदिली करणु पर इहा SCR जी पॉलिसी आहे इनजी जेकॾहिं का अहिड़ी वायलेशन थी आहे त पाण वापसि कराईंदासीं ऐं पर जेकॾहिं जदोजहद करे था जिते मूंखे घुराइणा हुता गॾु हुनसीं दोस्तो हींअर तव्हांखे यादि हूंदो त हिन साल जॾहिं बजट में पेश थी न सिंध जे जा 6 लख सरकारी मुलाज़िमनि कंहिं बि अहिड़े का मीटिंग न सॾाई कि घोड़ा कोन कई दादा वारो करे त पघार जे लाइ कोशिशि करियूं DRA जे लाइ कोशिशि करियूं मजबूर थी मूं 17 जून बजट खां पहिरीं हैदराबाद में मीटिंग घुराई ऐं सभिनी तंज़ीमुनि जे अॻुवान खे दावत ॾिनी तव्हां हैदराबाद अचो अधु आया त कोन आया गज़ा वारे खे दावत ॾिनी हा कई असीं अचूं था गज़ेटर वारे खे दावत ॾिनी आपका खे दावत ॾिनी रेवेन्यू वारनि खे दावत ॾिनीसीं इरिगेशन वारनि खे सभिनी खे ॾिनी बाबा अचो सिंध में अहिड़ो को माण्हू ई कोन्हे जेको जदोजहद करे पोइ जेतिरा आया असां उते कमेटी ठाही मूंखे उहिदो कोन खपे ऐं अॼु बि स्ट्राइक था हथे चवां थो असांखे उहिदे जी बुख न आहे हींअर मूं वटि उहिदो न आहे न असां अचो हींअर वञूं था गवर्नमेंट खां कम था वठी अचूं उस्ताद जे लाइ जीऊं पिया न माना उहिदो हिकिड़ा माण्हू उहिदा वठंदा आहिनि पंहिंजे पेट जे लाइ असांखे उहिदे जी ज़रूरत न आहे इन जे लाइ मूंखे उहिदो न के बि उन दोस्तनि ऐलान कयो अलायंस कयो उन खां पोइ वरी ॿियो ग्रुप ठाहियो वरी उन अलॻि धड़ो ठाहियो माना असां सरकारी मुलाज़िम बुराइजी वियासीं पर हींअर जॾहिं इहो सीट ठहियो मूं पंहिंजे दोस्तनि खे चयो छॾो खणी तव्हां पंहिंजे धड़े खे ख़तमु करियो भले हे दोस्तनि पाण खे उहिदे जी ज़रूरत आहे पाण खे मुलाज़िम जो तफ़्ज़ खपे पाण खे मुलाज़िम जी इज़त ॾिसणी आहे फ़ाइदा ॾिसणा असां बग़ैर के लालच जे बग़ैर के उहिदे जे हुन जी मुकमल हिमायत कई हुन जी मुकमल सपोर्ट कईसीं हुन जे लाइ इहे सम्झो त हिकिड़ो असां कारकुन थी बीठासीं मुज़ाहिरा हिननि अॻे बि कया जॾहिं असां हिमायत कई त सॼी सिंध हिकु थी वेंदी माना को बि फ़र्क़ु कोन रहियो उन खां पोइ हिनखे लखे इज़तूं मिलियूं जॾहिं हिननि हींअर हुकूमत सां ॻाल्हियूं कयूं मूं हिकिड़ी त सोशल मीडिया तां तजवीज़ ॾिनी दोस्त ते चयो हाजी शइ तनक़ीद कई को ॾेखारे मुंहिंजो हुकुम त तनक़ीद वारो हूंदो त आउं ॾोह ॾंड भरे